जो छा थियो हे जे तव्हां पाण में फशरियूं कंदा था तो इन जो आखिर हल कहिड़ो आहे मसलो? हल कोई भी ना है। तहां हर गुरु नाराज था थियो मूंखे, मुंहिंजो कोई कसूर न आहे। हुननि जूं मूंसां तमामु नाजाइज़ियूं वधी वियूं आहिनि। मां 4 दफ़ा तव्हां वटि आयो आहियां मुहताज सम्झी, तव्हां असांजो फ़ैसिलो कयो, असां राज़ी आहियूं। मगर हू जेका धुर आहे मूंसां करणु नथी चाहे, मूंसां वेहणु नथी चाहे, मूंसां हद खां वधीक नाजाइज़ियूं। तो हुननि जो न आहे मुमताज, तो तुंहिंजो आहे। हाणे अगरि आहे की त पुठी ते ग़लति न हूंदे आख़िरी फ़ैसिलो। अगरि जेकॾहिं इहा ॻाल्हि आहे त मां पंहिंजे फ़ैसिलनि सां पाण मुड़ींदुमि, तोखां मदद कोन वठंदुसि। तव्हां नाराज़ हा बसि कर हिन खे कर हल। हिन जो बंदोबस्तु मां हाणे अहिड़ो कंदुसि जो यादि करे